अदी बागोल माई जनी मला चत बेचारी के कवांद काई काने बिस्मिल्लाह अदी अम्मा भनी करे आई कुछ क्या शुक्र अल्लाह हाजवती वे बस वन तो खेया बोला असुर नीति उठी अल्लाह जे छा जडी मला अच कम के लगी पई आई सजो डी कम अल्लाह केडी मलिया नेरन थी ठाई थाम थी मली कपड़ा थी धोई ऐं घर बि तुंहिंजो साफ़ सुथरो लॻो पियो आहे इहो मां छा अंदे केॾी महिल थी करी ऐं मूंखे त सम्झ में नथो अचे थी वेलोड़ केॾी महिल थी करी तूं बस भेण मीरा अल्लाह जो शुक्र आहे मिड़ई कमनि खे मुंहुं ॾेई वेंदी आहियां भाई शाबस वरी अदे पचल के आए ओ ही विंजड़ी वांगुर थो फिरे घर खां ओताक खां घर सॼो ॾींहुं इहे जेके से मानियूं हथ में त अलाए कहिड़ा खूमचा पचाए थी ॾींसि माई भेण मीरा महिमान त भागनि वारनि वटि ईंदा आहिनि ऐं मुंहिंजी अदी भागुल एतबार करी न मुंहिंजी ॻाल्हि ते ओ जी सुबुह उथंदी आहियां कलमो पढ़ी ओ ताड़ी वॼाए पंहिंजे रब खे चवंदी आहे ओ मुंहिंजा अल्लाह किथे आहीं ए मुंहिंजे भागुल जो अंगण सुरो कर ख़ैर सां पुटड़ो ॾिन इहा असां फ़क़ीरनि जे दिलि मां हर वक़्तु दुआ अथई अदी मीरा तोखे कीअं चयो आहे त मूंखे पुटु न आहे सचल बि त मुंहिंजो पुटु आहे मूं हुनखे पंहिंजी थधी प्यारी आहे उहो मुंहिंजो पुटु ई आहे ॿीहर कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि न कजांइ हाय अदी भागुल भले तूं चओ पर एतबार करी न ऐं कॾहिं कॾहिं पंहिंजा पेट ॼावाब न ओ पराव रुख था ॾेखारनि पराव इन करे चयमि अल्लाह साईं हयाती ॾेसि आढो ॿुढड़ो थिए अदी मीरा इहे ॻाल्हियूं न कर तूं ॿुधा कीअं आई ऐं अदी भागुल सॼे ॻोठ में एतबार ई तोते अथमि केॾा न लड़ी वेंदी आहे मूंखे ख़बर आहे न ॾुखी सुखी में अलाह जजो ॾींदई और तूं ई मुंहिंजे कमु ईंदी आहीं अॼु मिड़े 2-3 रुपयनि जी ज़रूरत हुयमि सच में छो न वञी पंहिंजी भेण खे चवां भई अलाह सही ॾिनो आहे तॾहिं त उमेद रखी असां में अची थी अरे अदी प्रेम बि घणो थी वियो आहे वञा मूंखे बि रध पचा करिणो आहे अदी मीरा वे चाह बहा पी वञ रब जजो ॾींदई रब जजो आई अदी हाणे आई मुंहिंजी भेण ठाहियो अदी रब वधाईंदई आउं हाणे वञा पई दुकान ते उन खां सीधो मिड़े उधार ते वरितमि उनखे ॾियां कुझु पैसा वरी अधो आसूदो मल जो आयो उनखे पटाटा बसर इहे मिड़े वठंदी रहंदी आहियां त उनखे बि कुझु पैसा ॾियणा आहिनि रब वधाईंदई ऐं मुंहिंजूं दुआऊं अथई अलाह साईं लायो सजायो कंदई मुंहिंजी अदी असां फ़क़ीर माण्हू दुआ बसि दुआ करे छॾ दुआ करे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।